कराची का असांजे रिपोर्टर नवाब अली बुगियो जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ईस्ट के उहदेदारनि तरफ़ां कोठायल इफ़्तार डिनर तक़रीब में निसार अहमद खोड़ो समेत ॿियनि अॻवाननि शिरकत कई। इफ़्तार तक़रीब के ख़िताब कंदे निसार अहमद खोड़ो चयो त इफ़्तारी जो असल मक़सद गॾिजी विहण, एकता, भाईचारो ऐं ॿधी खे हथी ॾियणु आहे। हिन चयो त आलमी हालतुनि जे ख़राब थियण सबबि पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, जंहिं करे अवाम तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिन वधीक चयो त हुकूमत सां गॾु बीठल आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त पेट्रोल जूं क़ीमतूं घटि करायूं वञनि त जीअं अवाम खे रिलीफ मिली सघे। हिन चयो त अॼु जी जंगी हालतुनि में क़ौम खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यादि अची रहियो आहे, जंहिं मुल्क खे एटमी ताक़त बणायो। हिन ऐलान कयो त 4 अप्रैल ते गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भेटा ॾियण लाइ भरपूर जलसो मुनक़द कयो वेंदो। तक़रीब में सूबाई वज़ीर सैयद गनी, डिप्टी स्पीकर नवीद इंथोनी, शर्मिला फारूकी, इक़बाल सांद, राशिद ख़ासकेली, फ़रख़ तनोली, लाला रहीम, हाकिम जिस्कानी, बशीर ख़ासकेली, महबूब अब्बासी, फरहान गनी, ताज मोहम्मद वसाण, फरीद मेमन, शहनीला खानज़ादा, नसीरीन चंद, परवीन तारक ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ।